वज़ीर आज़म शहबाज शरीफ सदर आरिफ अलवी जो ख़त पीटीआई जी प्रेस रिलीज़ करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म 5 सुफ़्हनि ऐं 7 नुक़्तनि ते ॿधल ख़त में चयो आहे त सदर जो ख़त हिक तरफ़ो ऐं हुकूमत मुख़ालिफ़ बयाननि ते ॿधल आहे। ख़त आइनी मुनसिब जे अकासी नथो करे। 3 अप्रैल 2022 ते सदर अॻूणे वज़ीर आज़म जे गैर आइनी हिदायतुनि ते अमल कंदे क़ौमी असेंबली टोड़ी सदर आइन जे आर्टिकल 91 जे शिक 5 तहत वज़ीर आज़म जे हलफ वारे मामले ते बि आइनी ज़िम्मेवारी निभाइण में नाकाम रहियो हो। केतिरनि ई मौक़नि ते आरिफ अलवी आइनी हुकूमत ख़िलाफ़ फ़ाल अंदाज़ में कमु कंदो रहियो। पार्टी सां लाॻापन सबबि वहां कानून लागू कंदड़ इदारनि ते थियल हमलनि खे बि नज़रअंदाज़ कयो। पीटीआई जे करे पाकिस्तान जी साख ख़राब थी, पर सदर इमरान ख़ान जे अदालती हुकुम जी भञकड़ी ऐं पुलिस ते हमलनि जी मज़म्मत बि न कई। सदर आइन टोड़ींदड़नि खे मुकमिल तौर नज़रअंदाज़ कयो, जेको इंतहाई अफ़सोसनाक अमल आहे। आइनी तौर ते चूंडियल हुकूमत खे नाकाम करण जी हर कोशिश नाकाम बणाई वेंदी। सदर पंहिंजे ख़त में शहबाज शरीफ खे आइन ते अमल करण जो मशवरो ॾिनो हो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे वज़ीर आज़म खे सदर जो ख़त तहरीक इंसाफ़ जी प्रेस रिलीज़ ई नज़र ईंदो। पीटीआई अॻुवाण फवाद चौधरी जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे ख़त ते रद्द अमल। सोशल मीडिया ते बयान जारी कंदे फवाद चौधरी चयो त जेकॾहिं असेंबली टोड़ण ऐं नई इलेक्शन बाबति सदर जे क़दमनि ते अमल थिए हा त अॼु मुल्क में आइन, सियासी ऐं माशी बहरान न हुजे हा, मुल्क में जमहूरियत मुस्तहकम हुजे हा। लाहौर खे बंद करण ऐं 200 कारकुननि खे गिरफ़्तार करण बावजूद मीनार पाकिस्तान जो जलसो कामयाब रहियो। पीटीआई चेयरमैन इमरान खान जी दावा। सोशल मीडिया ते बयान जारी कंदे इमरान खान चयो त लाहौर जा माण्हू वॾे तादाद में जलसे खे कामयाब बणाइण लाइ निकिता। लाहौरिन जो थोराइतो आहियां, जन मूंखे मायूस न कयो। हुकुमराननि जी कोशिश आहे त इमरान खान इक़्तिदार में न अचे, उन करे इलेक्शन मुलतवी कई वई। इमरान खान इक़्तिदार लाइ शैतान सां बि इताद करे सघे थो। 2018 में जमहूरियत ऐं अवामी उमीदुनि खे चीभाटे इमरानी हुकूमत न मड़ी वञे हा त पाकिस्तान दुनिया जे उभरंदड़ मईशत हुजे हा। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा सअद रफ़ीक बयान जारी कंदे चयो त इमरान खान जे 4 सालनि जी हुक्मरानी पाकिस्तान जा मुआशी बुनियाद धोड़े छॾिया। मुल्की सालमियत खे ख़तरा वधी विया आहिनि। दुश्मन जे हथनि में केॾंदड़ खे वापसि कप्तानी न मिलंदी। पंजाब हुकूमत इमरान खान जे फोकल पर्सन हसान न्याज़ी जी हवालगी लाइ बलोचिस्तान हुकूमत खे दरख़्वास्त करे छॾी। पंजाब जे घरू खाते मौक़िफ़ अख़्तियार कयो त हसान न्याज़ी ख़िलाफ़ लाहौर जे रेस कोर्स थाणे ते क़त्ल जो कोशिश जो केस दाख़िल आहे। हवालगी जी दरख़्वास्त बाद लाहौर पुलिस हसान न्याज़ी खे तहवील में वठण लाइ कोयटिया पहुतल। इमरान खान जे फोकल पर्सन खे 3MPO तहत कोयटिया में नज़रबंद कयो वियो हो। सिंध जे 15 ज़िलनि में मकानी चुनूनि लाइ 24 यूनियन काउंसिल्स में ॿीहर पोलिंग जारी। सिक्योरिटी जा गैरमामूली इंतजाम। वोटिंग बिना साई जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। हैदराबाद, लाड़काणो, नवाबशाह, सखर, मीरपुर खास, थरपारकर, सागड़, उमरकोट, खेरपुर, जामचोरो, कंधाकोट, जेकाबाद, कंबर शदाद कोट, फैज़गंज, कोटडेजी ऐं छाछरो में पोलिंग। कोटडेजी टाउन कमेटी जे वार्ड नंबर 5 ते एहतिजाज। चूंडुनि जे बाइकाट जो ऐलान। कराची जे औरंगी टाउन में ॻुझे इतला ते सिंध रेंजर्स जी कार्रवाई। स्ट्रीट क्राइम, फुरुनि जी वारदातुनि ऐं मंशात फ़रोख़्ती में मुलविस 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। रेंजर्स तर्जुमान मूजिबि कार्रवाई दौरान हिकमतुल्लाह उर्फ़ बादाम, ज़ाहिर शाह ऐं अब्दुल रशीद उर्फ़ अकबर खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार जवाबदार 100 खां वधीक फुरुनि जी वारदातुनि में मुलविस आहिनि। बाडे पुलिस 5 ॾींहं अॻु संग न ॾियण तां चाचे खे क़त्ल कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस रजब माछी खे क़त्ल करे फरार थींदड़ जवाबदार अमीर अली उर्फ़ धमरू माछी खे गिरफ़्तार कयो। कुल में जदोजहद एक्शन कमेटी जो मिठे पाणी जी स्कीम मुकमिल न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन चयो त अॼु जे जदीद दौर में शहरी पीअण जे साफ़ पाणी खां महरूम आहिनि। फौरी तौर पाणी जी स्कीम जो मुकमिल कमु कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।
टंडो गुलाम हैदर में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मिलंदड़ रक़म मां कटौती जो सिलसिलो रुकजी न सघियो। डिवाइस होल्डर्स मुस्तहक़िन जी रक़म मां कटौती करण लगा। इंतजामिया पारां ख़ामोश तमाशाई बढ़ियल। मुस्तहक़ औरतुनि पारां कार्रवाई करे कटौती जो सिलसिलो रोकण जो मुतालबो। ऐं पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में ॿी T20 मैच अॼु शारजाह में खेॾी वेंदी। अफगान टीम खे 3 मैचेस ते ॿधल सीरीज़ में 0-1 तां सरसी हासिल। क़ौमी टीम सीरीज़ बराबर करण ऐं अफगान टीम सीरीज़ खटण लाइ 9 चोटीअ जूं ज़ोर लॻाईंदियूं।